मदीने जा साईं बतरी के औला हयातुन नबिया साईं तो हयातुन नबिया पर शहदाद कोट जो मौलाना साहबा मौलवी मोहम्मद सिद्दीक शहदाद कोटी उन जो एकड़ो मुरीद हो इजाजत वरताई त मूंखे इजाजत दे तमा सेवण वारो मेलो घुमी अचा ये साईं बिटाई जो मेलो थींदो आहे सेवण में मेलो उस्ताद चेसि पुट मेले में ॻाइणा ईंदा गुनाहनि जा कम थींदा मायूं कसरत में ईंदियूं ओॾे न वञ तॾहिं वञ जॾहिं मेलो न हुजे पोइ साईं जी ज़ियारत कर पर शागिर्द न मुड़ियो मुरीदो कलंदर बादशाह रहमतुल्लाह अलैह जो हाणे साईं मौलवी मोहम्मद सिद्दीक शहदाद कोटी हिकड़ी पर्ची कढी उनजे पुठीअ ते कुझु लिखियो वरी उनखे बंदि करे ॾिनई त नथो मुड़ी त वञ मेले में हिकिड़ो फ़क़ीर तोखे मिलंदो उन खां पुछा न कजे उहो तोखां पाणी मुंहिंजी चिठी घुरंदो उनखे चिठी ॾेई छॾिजां हाणे ही शागिर्द रवानो थियो आहे सेवण जो मेलो पियो घुमे घुमंदे हिकिड़ो फ़क़ीर मिलियो आहे उन चयो अदा फ़क़ीर मौलवी गुलाम सिद्दीक शहदाद कोटीअ जी अमानत ॾे चिठी कढी ॾिनई साईं हुन चिठीअ खे पढ़ियो आहे बुज़ुर्ग वरती आहे हुनजे पुठीअ ते लिखियो हो कलंदर बादशाह अवां मेले में अचण वारनि माण्हुनि खे मना कयो ढोल वारनि खे मना कयो फिलाननि खे मना कयो साईं वरी पोयां खत ते लिखियो छा लिखियाई पाण लिखियाई मौलवी मोहम्मद सिद्दीक तोखां हिकिड़ो शागिर्द कोन रोकियो मां हिननि हज़ारनि खे कीअं रोकियां साईं फरमायो खत वरी गुलाम सिद्दीक खे ॾेई छॾियो बुज़ुर्ग पढ़ी खिली पियो त सोने हबीब जा गुलाम अची रहा